असांजो सिर्फ़ु मुतालबो इहो आहे त तव्हांखे जेका जॻह ॾिनी वई आहे ऐं रोड जेको ख़ाली आहे 55-60 फुट उन ते रोड ठाहियो वञे। बाक़ी माण्हुनि जा घर टोड़े तव्हां रोड ठाहियो था त इहा किथां जी जेका आहे किथां जो इंसाफ़ आहे। असांजो चेयरमैन बिलावल साहब 21 लख घर माण्हुनि खे सरकारी ज़मीननि ते ठाहे ॾिए पियो ऐं उन्हनि खे जेको आहे हू मालिकाना हक़ूक़ बि ॾिए पियो। घर घर वञी औरत खे पंहिंजा मालिकाना हक़ूक़ ॾिए पियो ऐं अॼु हुन औरत खां हू पंहिंजी छत छिनाई पई वञे। छा हिते कढी पई वञे? हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत घूर निंड में सुती पई आहे। हितां जा टाउन जा चेयरमैन यूसिन जा चेयरमैन घूर निंड में सुतल आहिनि। हिननि खे वोट मुंहिंजी पार्टी जे माण्हुनि ॾिनो, वोट असांजा ॾिनल आहिनि। अॼु हू MPM ऐं आला कुर्सियुनि ते वेठा आहिनि, उहे किथे आहिनि? असां पार्टी क़यादत खां पंहिंजे चेयरमैन बिलावल साहब खां मुतालबो था कयूं त जल्द में जल्द इन शइ जो नोटिस वठे। तव्हां रोटी कपिड़ा मकान मोहतरमा बेनज़ीर भुट्टे नारो ॾिनो रोटी कपिड़ा और मकान, असांखे रोटी कपिड़ो त नथा ॾियो, छत त न कढो असांखां।